सिंध जे सहाफ़ियुनि ते हमला बंदि कयो। सिंध जे सहाफ़ियुनि ते हमला बंदि कयो। अज़ीज़ राज जे घर ते हमलो बंदि कयो। अज़ीज़ राज जे घर ते हमलो बंदि कयो। अज़ीज़ राज जे वाद ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। सहाफ़ियुनि ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। सहाफ़ियुनि ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। सहाफ़ी इत्तेहाद जिंदाबाद। सहाफ़ी इत्तेहाद जिंदाबाद। कोशिश अख़बार जे न्यूज़ एडिटर अज़ीज़ राज जे घर ते हमलो सहाफ़ियुनि ते हमला बंदि कयो। सहाफ़ियुनि ते हमला बंदि कयो। ही गुंडागर्दी बंदि कयो। ही गुंडागर्दी बंदि कयो। ही दहशतगर्दी बंदि कयो। ही दहशतगर्दी बंदि कयो। ही मारामारी बंदि कयो। ही मारामारी बंदि कयो। कोशिश जे न्यूज़ एडिटर जे घर ते हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार कयो। हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार कयो। सहाफ़ी इत्तेहाद जिंदाबाद। सहाफ़ी इत्तेहाद जिंदाबाद। आज़ाद सहाफ़त जिंदाबाद। आज़ाद सहाफ़त जिंदाबाद। समूरा सहाफ़ी अॼु असां सां गॾु अवामी तहरीक जे दोस्तनि असांजो साथ ॾिनो आहे। हिते आया आहिनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुन हिते मौजूदु आहिनि। असां सहाफ़ी मुतालबो था करें सिंध हुकूमत खां त सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु कूड़ा केस ख़तमु करियो, हमला बंदि करियो ऐं ख़ासि तौर ते कोशिश अख़बार जे न्यूज़ एडिटर अज़ीज़ राज जे घर ते जेको हमिलो कयो वियो आहे उनजे वालिद साहब खे ज़ख़्मी कयो वियो आहे, उनजे मासात खे ज़ख़्मी कयो वियो आहे, उनजे प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो वियो आहे। असीं मज़म्मत था करियूं ऐं मुतालबो था करियूं त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं इंसाफ़ कयो वञे। तहरीक ऐं सिंधी मज़दूर तहरीक कोशिश जे न्यूज़ एडिटर हैदराबाद में जेको सहाफ़त करे थो अज़ीज़ राज उनजे घर ते हमिलो थियो आहे, उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी। हिते पाकिस्तान जे अंदरि ऐं ख़ासि करे सिंध जे अंदरि जेको बि आज़ाद सहाफ़त आहे उनखे हमेशह चिभाटियो वेंदो आहे, उनजे मथां दादागिरी ऐं बदमाशी कई वेंदी आहे त जीअं आवाम ताईं जेके हक़ीक़ी आवाज़ आहे उहो न पहुची सघे। तंहिंजे करे असीं उनखे कड़ी था सम्झूं त हीउ जेको अज़ीज़ राज जे घर ते हमिलो थियो आहे उहो उन आवाज़ खे दॿाइण जी जेको आहे सो दादागिरी कई वई आहे, बदमाशी कई वई आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त अहिड़नि बदमाशनि गुंडनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे, न त ॿी सूरत में हीअ सॼी सिंध जेकी आहे असीं उन्हनि सहाफ़ियुनि सां गॾु हूंदासीं। सिंधी मज़दूर तहरीक गॾु हूंदी, अवामी तहरीक गॾु हूंदी, सिंधियाणी तहरीक गॾु हूंदी, हारी तहरीक गॾु हूंदी ऐं सिंध जा समूरा भाइर भेनरियूं उन्हनि सहाफ़ी दोस्तनि सां गॾु हूंदा जेके आज़ाद सहाफ़त लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि। रोज़ानी कोशिश अख़बार जे न्यूज़ एडिटर अज़ीज़ राज साहब जंहिंजे घर ते बासर जे चुर्च ते कुझु माण्हुनि हथियारबंदनि काह करे उनजे वालिद खे बि तशदुद करे ज़ख़्मी कयो आहे, संदसि मासात खे ज़ख़्मी कयो आहे ऐं तव्हां मुंहिंजे ख़्याल में इहो जेतिरो हुनजी मज़म्मत कजे उहा घटि आहे। जेकॾहिं हिकु हिकिड़े इदारे जो ज़िम्मेवार फ़र्द ऐं इज़त शहरी जंहिंसां इहो सलूक कजे थिए थो त तव्हां मां अंदाज़ो लॻायो त आम माण्हू सां कहिड़ो असरु हूंदो। असां मुतालबा था कयूं IGC सिंध खां ऐं लाॻापियल अमलदार खां त मुलविस जवाबनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे खेनि सख़्तु सज़ा ॾिए। जीअं त काफ़ी अरसे खां सहाफ़ियुनि खे हिरासा कयो वेंदो आहे, उन्हनि जे मथां ज़ुल्म कया वेंदा आहिनि सिर्फ़ु सच लिखण जी सज़ाए। असां सम्झूं था त हिन वक़्तु जेको कोशिश अख़बार जे सब एडिटर अज़ीज़ राज जे मथां हमिलो थियो आहे उहा बि सोचियल सम्झियल साज़िश आहे। अवामी प्रेस क्लब मलीर सख़्तु लफ़्ज़नि में उनजी मज़म्मत करे थो ऐं मुतालबो थो करे त इहे जेके गुंडे टाप जा माण्हू आहिनि जिन्हनि अज़ीज़ राज जे घर ते हमिलो कयो आहे या संदसि घर भातियुनि ते बि हमिलो कयो आहे, इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सिर्फ़ु अवामी प्रेस क्लब न पूरी सिंध जे अंदरि असां सख़्तु एहतजाज कंदासीं ऐं जॾहिं ताईं गिरफ़्तार न आहिनि थिया तॾहिं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। असां मुतालबो वरी बि कयूं था गवर्नमेंट पाकिस्तान खां, हुकूमत सिंध खां त महिरबानी करे नोटिस वठी अहिड़े गुंडा टाप जे माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अख़बार जे नुमाइंदे खे जेका उन ते घर ते हमिलो थियो आहे या उनजे वालिद खे जेको ज़ख़्मी कयो आहे, इन सहाफ़ीअ जे हमले ते सख़्तु लफ़्ज़नि में सिंधी मज़दूर तहरीक जे तरफ़ां पर मज़म्मत कयूं था ऐं हुकूमत खां घुरकियूं था त आज़ाद सहाफ़त जो तहफ़ुज़ करे, सहाफ़ियुनि जो तहफ़ुज़ यकीनी बणाए ऐं उन ते घुरबल कानून साज़ी करे ऐं उन्हनि ते जेको न जेके उन जा हमिलो कंदड़ आहिनि, जेके जागीरदार आहिनि या जेके बि गुंडा राज जा माण्हू आहिनि, उन्हनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे ऐं उन ते जेको आहे फौरी कानूनी जी अमलदारी क़ाइमु कई वञे।
दोस्तों सहाफ़त जेके आहिनि सहाफ़ी जेके आहिनि कंहिं बि इलाइक़े जा तर्जुमान हूंदा आहिनि ऐं आज़ाद सहाफ़त नज़र ई तॾहिं ईंदी आहे जॾहिं पंहिंजो मुआशिरो तॾहिं आज़ाद नज़र ईंदो आहे जॾहिं पंहिंजा सहाफ़ी जेके आहिनि उहे आज़ादु हूंदा आहिनि। हिन मुल्क में हे या ही जेको कराची जो शहर आहे इंटरनेशनल सिटी आहे इन में बि सहाफ़ी केतिरा ई पहिरियां हे जेको तसलसल थियो आहे अज़ीज़ राज जो त हिन ते जेको तशदुद थियो आहे हीउ सिर्फ़ु हिकिड़ो कोन्हे, इन खां पहिरियां केतिरा सहाफ़ी थिया आहिनि। अज़ीज़ मेमोनी जो मिरापुर में मारियो वियो, उन खां पोइ केतिरा ई दोस्त जेके सहाफ़ियुनि ते तशदुद थींदा रहिया आहिनि। अगरि उन्हनि खे हुकूमत असांजी सज़ाऊं ॾिए हा त शायदि हे अहिड़ा वाक़िया न थियनि। तंहिंजे करे असीं पुरज़ोर हुकूमत खां मुतालबो था करियूं त ही सहाफ़ियुनि खे पूरे पंहिंजो जेको आहे तहफ़ुज़ ॾिनो वञे। अगरि जे तहफ़ुज़ सहाफ़ी खे तहफ़ुज़ न ॾिनो वियो त हे जेके सिंध जूं जेके बि सियासी समाज जी जमायतूं आहिनि असीं हिननि सां गॾु आहियूं, असीं हर मोड़ ते हिननि सां गॾु हूंदासीं ऐं ही सहाफ़त जे मुल्क लाइ असां पहिरियां बि क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। असां बि जेका पंहिंजी सहाफ़त जी तहरीक खां हुकूमत शायदि ख़ौफ़ज़दा हुजे उहा या उन्हनि खां हाणे विसरी वई हुजे, जेका सहाफ़त बचायो तहरीक उहा अवामी तहरीक हलाई, असां हलाई हुई, उन में सभु वकील हुया, दानिशर वकील, ऐं हिन दौर में बि अहिड़ी हिकु हिन जी पंहिंजी तहरीक जी ज़रूरत आहे तॾहिं सहाफ़ी बची सघनि था। तंहिंजे करे पाण खे तमामु टिकी जदोजहद करणी आहे। हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त जेकॾहिं हिन अज़ीज़ राज जे सां नाजाइज़ी कई आहे, जिन हमलो कयो आहे, उनजे भाइरनि ते हमलो कयो आहे, तशदुद उन्हनि ते तशदुद थियो सघंदा आहिनि। अगरि उन्हनि खे हमले आवरनि गिरफ़्तार न कयो वियो त असीं ही जदोजहद अॻिते खणी ऐं उन जदोजहद तरफ़ ईंदासीं। जी असित सिंध जे सहाफ़ियुनि ते हमला बंदि कयो, सिंध जे सहाफ़ियुनि ते हमला बंदि कयो, अज़ीज़ राज जे घर ते हमलो बंदि कयो।